खबरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कराती सकरंड मां एहसन रज़ा भट्टी जी रिपोर्ट मुजिब लॻभॻ 1.5 महीनो अॻु गुरु नानक मंदिर मां गुमथियल 11 क्लास जे शागिर्द राहुल झंडावड़ो जो लुंडो शाख मां लाश मिलण बाद मौत जो कारण मालूम न थी सघियो आहे। मौत जो कारण मालूम न थी सघियो आहे, जंहिं ते अमड़ जी अॻुवाणी में झंडावड़ो बिरादरी जे सभिनी औरतुनि मर्दनि सिविल सोसाइटी सां हैदरी मस्जिद खां एहतिजाजी रैली जेका मीरापुर रोड खां थींदे सकरंड शहर जे अहम चौराहे काज़ी सरफराज मेमण चौक ते पहुती, जिते एहतिजाज बाद धरणो आयो वियो। इन मौके ते मुख़्तलिफ़ साथी समाजी अॻुवान हर हिकु प्रोफेसर खेमचंद, हुसैन कीरियो, गुलजार उनर, अब्दुल समाद कपूर, सांवल कीरियो ऐं राहुल जो वालिदो अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त 1.5 महीनो गुज़रण बावजूद राहुल जी मौत जो कारण भी मालूम न थी सघियो आहे। न ही कातिल गिरफ़्तार किया विया आहिनि, न ही कातिल ज़ाहिर किया विया आहिनि। पुलिस कई भेरा जांच ऑफिसर तब्दील करे चुकी आहे। हिननि मौजूदा जांच ऑफिसर ते अदम एतमाद जो इज़हार कंदे मुतालबो कयो त जांच कमेटी तब्दील करे वाक़े जो जुडिशनल इंक्वायरी कराई वञे। चेतावनी वियो त जेकॾहिं राहुल जा कातिल गिरफ़्तार या राहुल जे मौत जो कारण मालूम न कयो वियो त सकरंद थाणे ॾाढो धरणो ऐं क़ौमी शराह खे बिला कयो वेंदो।